अस्सलामु अलैकुम। सिंध ऑनलाइन स्कूल सिस्टम में अवां शागिर्दनि जी भलीकार आऊं आहियां अवां जी इल्मी कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेनू। प्यारा ॿारो, जीअं तव्हां बख़ूबी वाक़िफ़ आहियो त असां इल्मी कीमिया यानी केमिस्ट्री अवां खे पढ़ाए रहिया आहियूं। उन जे अंदरि प्रैक्टिकल वर्क असां वटि तमामु घणो अहम हूंदो आहे, जंहिंजे हवाले सां थ्योरी सां गॾोगॾु प्रैक्टिकल पिणु तमामु घणी अहमियत रखंदो आहे। त उन हवाले सां केमिस्ट्री जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा 9th क्लास जे हवाले सां एपराटस यानी औज़ार ऐं सामान इस्तेमालु थींदा, उन्हनि जे मुतलिक़ अॼु आउं तव्हांखे ॼाण ॾींदुमि त उन्हनि जा नाला छा आहिनि, उन्हनि जे कम जे मुतलिक़ थोरी ॼाण रखंदासीं। असां वटि सभ खां पहिरियां अचे पई आयरन स्टेन यानी लोह जी राड ऐं उन सां गॾोगॾु टेप। हीअ असां वटि आयरन स्टेन आहे। हिन जो कमु इहो आहे त हिन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा एपराटस या मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं शीशे जूं बारीक नलियूं एड करे ऐं मुख़्तलिफ़ केमिकल वग़ैरह लॻाए हिन में असां एड कंदासीं। हीअ हिन जो बेस आहे, हीअ हिन जी रॉड आहे ऐं हीअ जेके आहिनि हीअ हिन जा क्लिप्स आहिनि, जिन क्लिपुनि जे तहत असां कंहिं बि शइ खे पकिड़े सघूं था पिया। उन खां बाद में लेबॉरेटरी जे अंदरि ॿी जेका अहम शइ आहे असां वटि, उहो असां वटि स्प्रिट लैम्प आहे। हीअ असां वटि स्प्रिट जी बत्ती आहे। हिन खे असां कंहिं शइ खे बर्निंग जे तौर ते कमु आणींदासीं, यानी जेकॾहिं किथे को बरण वग़ैरह जो कमु आहे उहो इस्तेमालु थींदो। अॼुकल्ह डिजिटल सिस्टम आहे, गैस सिस्टम आहे असां वटि, त उन जॻह ते हीअ लैम्प असां वटि घटि इस्तेमालु कई थी वञे। ॿिए हिन खे उन जॻह ते इस्तेमालु कयो वेंदो जिते असां वटि गैस मुहैया न आहे। उन खां अलावा हीअ असां वटि चाइना डिश आहे। चाइना डिश हिन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो केमिकल या मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो लिक्विड वग़ैरह विझी करे बॉयल कंदासीं। हीअ जेको डिश आहे असां वटि इहो हीट रेजिस्टेंस आहे ऐं चाइना डिश असां वटि हीट प्रूफ आहे, यानी बाहि वग़ैरह जो हिन ते हेॾो घणो असरु न थींदो आहे। उन खां अलावा ॿियो असां वटि ही स्ट्रो रॉड आहे, यानी कंहिं केमिकल खे असांखे मिक्स करिणो आहे, घुमाइणो आहे, त उन हवाले सां हिन स्ट्रो रॉड खे असां इस्तेमालु कंदासीं। उन खां अलावा असां वटि ॿियो ड्रॉपर आहे, यानी हिन जी मदद सां कंहिं केमिकल्स जो जेकॾहिं हिकु या ॿ ड्रॉप कतो असांखे ज़रूरत हुजे कंहिं केमिकल में एड करण जे हवाले सां, त पोइ असां हिन ड्रॉपर खे इस्तेमालु कंदासीं। उन खां अलावा असां वटि स्पेचुला आहे। स्पेचुला जेके असां आम ॿोलीअ में चमच पिणु सॾींदासीं। हिन जी मदद सां जेके असांजा सॉलिड केमिकल्स आहिनि, यानी साल्ट वग़ैरह या मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा एसिड वग़ैरह जेके सॉलिड फॉर्म में अचनि था पिया, जंहिं शइ खे असां हथ सां न खणी सघंदासीं, उन्हनि खे असां स्पेचुला जी मदद सां खणंदासीं। उन खां अलावा हीअ असां वटि टेस्ट ट्यूब होल्डर आहे। हिन में असां टेस्ट ट्यूब फिट कंदासीं, जंहिंजी मदद सां जेके को ट्यूब वग़ैरह गरम आहे त हिन खे असां उन जी मदद सां आसानीअ सां खणी सघूं था पिया। उन खां अलावा हीअ असां वटि थस्टिल फनिल आहे। हिन जो कमु असां वटि तॾहिं इस्तेमालु थींदो आहे जॾहिं को बि गैस वग़ैरह जी प्रिपरेशन जो प्रैक्टिकल कंदा आहियूं असां, त पोइ हिन वजह असां उन में को केमिकल दाख़िल कंदा आहियूं। उन खां अलावा असां वटि राउंड बॉटम फ्लास्क आहे। हीअ राउंड बॉटम फ्लास्क असां वटि 250 ml जी आहे। असां वटि हिन जा मुख़्तलिफ़ साइज़ थींदा आहिनि। असां वटि जंहिंमें तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ जेका असां वटि राउंड बॉटम फ्लास्क आहे इहा असां वटि 500 ml जी आहे, यानी हिन में तक़रीबन असां वटि अधु लीटर जेको आहे उहो लिक्विड समाइजी सघिजे थो पियो। उन खां अलावा असां वटि वॉच गिलास आहे। जेकॾहिं कंहिं सॉलिड पाउडर खे या कंहिं सॉलिड साल्ट वग़ैरह खे असां रखणु चाहियूं त असां उनखे हिन वॉच गिलास जे अंदरि रखंदा आहियूं। उन खां अलावा ब्यूरेट आहे। इहा ब्यूरेट असां वटि पिणु कतब ईंदी आहे, जंहिंखे असां हिन आयरन स्टेट वग़ैरह में फिट करे ऐं असां मुख़्तलिफ़ क़िस्म जा ट्राइट्रेशन एसिड ऐं बेस वग़ैरह जा रिएक्शन पिणु कंदा आहियूं। उन खां अलावा असां वटि राउंड बॉटम फ्लास्क आहे। इहा कोनिकल फ्लास्क आहे, जंहिं कोनिकल फ्लास्क में बि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा केमिकल पाण में मिलाए ऐं उनखे असां रिएक्ट कराए सघूं था पिया। उन खां अलावा ग्रेविटी बॉटल आहे असां वटि। हिन जी मदद सां मुख़्तलिफ़ केमिकल्स जी ग्रेविटी फाइंड आउट कई वेंदी आहे त इहा कहिड़े नमूने सां थिए थी पई। उन खां अलावा लेबॉरेटरी जे अंदरि ॿियो असां वटि इस्तेमालु थींदा आहिनि इग्निशन ट्यूब या फ्यूअन ट्यूब असां हिन खे सॾींदासीं।
जॾहिं कंहिं बि सॉलिड जो या लिक्विड जो मेल्टिंग ऐं बॉइलिंग पॉइंट यानी रिझण ऐं टहिकण दर्जो जेकॾहिं फाइंड आउट करणो आहे त पोइ असां हिननि ट्यूबनि खे इस्तेमालु कंदासीं। लेबोरेटरी जे अंदरि ॿियो असां वटि इस्तेमालु थींदो आहे पिपिट। हिनखे असां पिपिट सॾींदासीं। हिन पिपिट जी जेका माप आहे उहा असां वटि 10 ml आहे। एग्ज़ैक्ट जेकॾहिं माप घुरिबल आहे असां वटि, जिते असां कंहिं ॿिए गिलास वेयर खे नथा इस्तेमालु करे सघूं, उते असां हिन पिपिट खे इस्तेमालु कंदासीं। लेबोरेटरी जे अंदरि हीअ असां वटि थर्मामीटर आहे, जंहिंजी मदद सां असां मेल्टिंग ऐं बॉइलिंग पॉइंट वग़ैरह जेकॾहिं नोट करणा आहिनि त हिन थर्मामीटर जी मदद सां असां मेजर करे सघूं था पिया। उन खां अलावा हीअ असां वटि टेस्ट ट्यूब आहिनि, जंहिंमें कंहिं बि लिक्विड केमिकल वग़ैरह खे हीट करणो आहे, बॉइल करणो आहे, उनखे इस्तेमालु कंदासीं। हीअ टेस्ट ट्यूब रेक आहे असां वटि, जंहिंमें टेस्ट ट्यूब खे फिट कंदासीं। उन खां अलावा हीअ गैस जार आहे असां वटि, यानी लेबोरेटरी